पनवाकल जो रहवासी उस्ताद आबिद हुसैन शाह कराची में पुरअसरार नमूने ॿ ॾींहं अॻु फ़ौत थी वियो। संदसि भेण ऐं भाइटे तरफ़ां अॼु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हुनजो छा चवणु आहे। शक त कंहिं ते बि न आहे, पर असांखे इहो चई वियो त सायरा हॉस्पिटल में आहे, असां उन में दाख़िल कयोसीं। उन उते ख़ुदकशी कई, लेकिन असांखे नथो लॻे त असांजो भाउ ख़ुदकशी कंदो। उन्हनि जो कूड़ ॻाल्हायो आहे। असांखे सिर्फ़ु इंसाफ़ कयो त इहो ख़ुदकशी कंहिं कई, मारियो आहे कंहिं, ख़ुदकशी हुन न कई आहे। असांखे हिननि जो इंसाफ़ वठी ॾियो बसि। प्रॉपर्टी उहो उन्हनि जो मसइलो हुयो, असां उन्हनि जी प्रॉपर्टी में न विया आहियूं। हिकिड़ो शऊर हुयो ऐं सुठी तबियत जो माण्हू हुयो ऐं उहो टीचर हुयो ऐं उनखे असां सां ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी हुई। पर 16 सेप्टेम्बर खां पोइ उनजो मोबाइल खसियो वियो, उन सां ॻाल्हि ॿोल न थींदी हुई। DP तो तस्वीर बि ख़तमु कई गई ऐं असांखे इतला मिलियो त तव्हांजो चाचो फ़ौत थी वियो आहे। असां जंहिंमहिल उते वियासीं त असांखे इहो निशाननि जंहिंमहिल खणी आया लाश, असां चयो असांखे ॾियो। असांखे चेक कराइण जे ज़ोरी चेक कयो आहे, उनखे निशाननि लॻल आहे, तशदुद करे उनखे असां चऊं था उनखे मारियो वियो आहे। बाक़ी उहो हॉस्पिटल सारा हॉस्पिटल में उहो के उन पाण खे क़तलु न कयो आहे, न उहो क़तलु पाण खे करे सघे थो। हिकु उहो चिड़ी शइ हूंदी आहे, उनखां बि उहो डिदो आहे त उहो पाण खे क़तलु नथो करणु चाहे, न वरी क़तलु न कयो आहे। जीअं अवां हिननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो इहो चवणु आहे त असांजो चाचो आबिद हुसैन शाह जेको आहे उहो ख़ुदकुशी नथो करे सघे। असांखे शक आहे त हुनखे घुटा ॾेई क़तलु कयो वियो आहे। असां सां इंसाफ़ कयो। कामरान रहियो पनवाकल जो रहवासी उस्ताद